नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के ठुल मां ख़बर ॾींदा ठुल लॻ दिलमरा थाने जैत ॻोठ गड़ी बुटा में मुड़स ऐं सोरे गोलियूं हणी करे औरत वहीदा कटोड़ के जख्मी करे विधो। जवाबदार दोस्त मोहम्मद कटोड़ पंहिंजे पीउ सां गॾिजी करे पंहिंजी ज़ाल वहीदा के गोलियूं हणी जख्मी करे विधो। जॾहिं त वाक़े बाद जवाबदार फरार थी विया। इतला मिलण ते दिलमरा पुलिस पहुची करे जख्मी औरत के खणाए करे ठुल जी तालका अस्पताल मुंतकिल करे छॾियो, जिते हिनखे लाड़काणे जे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस मूजिब नारी के मुड़स सोरे सां गॾिजी करे गोलियूं हणी जख्मी कयो, जंहिंजो कारण कारे इल्ज़ाम ॿुधायो पियो वञे। इन जे बावजूद जांच करे केस दाख़िल कयो वेंदो। अब्दुल करीम जो ॻोठ खां मुंहिंजी नियाणी खे बेगुनाह बेख़ता मोहम्मद मुराद वलद पीर बश्क सुमाइल वलद शाह मुराद ऐं दोस्त मोहम्मद वलद मोहम्मद मुराद इन्हनि टिन्हिनि बीही मुंहिंजी नियाणी खे गोलियूं हया। मां ग़रीब आहियां, मुंहिंजी हुकूमत खे इहे अर्ज़ु आहे इन्हनि खे गिरफ़्तार करे जेल माणे इन्हनि खे सज़ा ॾियनि। मां मिसकीन छोरो नियाणी खे छो गोलियूं हयूं? मुंहिंजे नियाणी खे चई तव्हांजी तुंहिंजी कारी आहे। अच्छा, हा, न कारो ज़ाहिर न छा, नियाणी खे चई तुंहिंजी कारी आहे, बेगुनाह बेख़ता नियाणी खे जंहिंजे मथां पैसा हूंदसि। पुलिस खे तव्हां इतला ॾिनो? ॾिनोसीं साईं। पुलिस तव्हां सां गॾु आहे? हाणे हलफ़िलहाल असां सां गॾु न आहे, उते असांखे लेटर ॾेई छॾियईं। पाण आया आहिनि तव्हां सां गॾु? न, पाण न आया आहिनि, असांखे लेटर ॾेई छॾियऊं। अच्छा, हा। तव्हां हाणे छा अपील कयो पिया? असां अपील इहो कयूं था, असां मिसकीननि जी ग़रीबनि जी हुकूमत वाहुर करे बेगुनाह आहियूं, मिसकीन आहियूं, छोरा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।